नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक़्ता की शिकारपुर में खबर ॾींदा हलूं तो शिकारपुर में चिंची रक्षा ड्राइवर जो पान में जेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में एक ॼणो मार्जी वियो। शहदादपुर भरसां जेड़े में ज़ख्मी थियल हमरादम ॾेई छॾियो है। शिकारपुर जे बाईपास ते सवारी जे मामले ते चिंची रक्षा ड्राइवरनि में जेड़े दौरान पानू लगण सबब ड्राइवर ठारूपुर वासी नौजवान मोहसिन संजराणी मार्जी वियो। होॾां शहदादपुर भरसां ॻोठ दाइम आजाणू में पानी जे वारे तां थियल जेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं हणी ज़ख्मी कयल ॻोठाणो आशिक आजाणू ज़ख्म जा सूर न संदे दम ॾेई छॾियो। 2 हफ़्ता अॻु ज़रई पानी जी तकरार तां जवाबदार इंसाफ़ आजाणो कुआड़ियूं ऐं लठियूं हणी आशिक खे ज़ख्मी कयो हो, जेको नवाबशाह जे अस्पताल में दम ॾेई छॾियो है। जॾहिं त गिरफ्तार कयल जवाबदार इंसाफ़ आजाणू अदालती रिमांड ते जेल हवाले थियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।